बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शफ़ा मियाँ मरीज़नि खे। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहराण खणी हिन मंच ते हाज़िर आहियां। अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां वेलकम चवां थी, भलीकार चवां थी, हैव अ गुड मॉर्निंग ऐं सुबुह जो सलाम सुबुह मेहराण जी हिन स्क्रीन तां अवां सभिनीनि ॾिसंदड़नि खे क़बूल पवे। अॼु जो ॾींहुं दुनिया में जेकॾहिं ॾिठो वञे त आलमी लेवल ते अॼु जो ॾींहुं मल्हायो वञे थो मेंटल हेल्थ डे, ज़हनी सिहत। जॾहिं ज़हनी सिहत बाबति मां ॻाल्हाईंदी आहियां त कुझु असांजी सोसाइटी में कुझु बंदिशूं मूंखे नज़र ईंदियूं आहिनि, कुझु शयुनि ते ॻाल्हाइण जे लाइ अव्हांखे हिमत खपंदी आहे। अॼु जे ॾींहं ते जेकॾहिं असां स्लोगन ते नज़र विझूं था त उहो स्लोगन कुझु इन तरह आहे त ख़िदमतुनि ताईं रसाई, तबाही ऐं हंगामी हालतुनि में दिमाग़ी सिहत। हाणे हिन स्लोगन ते जॾहिं मुंहिंजी नज़र पवे थी त मूंखे सम्झ में अचे थो त वाक़ई में ख़िदमतुनि ताईं जेका रसाई हूंदी आहे उहा ॾाढी वॾी ॻाल्हि हूंदी आहे। ख़िदमतुनि ताईं रसाई जेको इंसानु करे थो, उन इंसान जो जेको पंहिंजो कमु आहे, उन इंसान जो जेकॾहिं पंहिंजूं ख़िदमतूं ॾिसजनि थियूं त उहे ॾाढियूं ख़ूबसूरत हुजनि थियूं, छो त पंहिंजी ज़ात खां, पंहिंजो पाण खां हटी करे तव्हां उन्हनि माण्हुनि ताईं पहुचो था जिन खे अव्हां जी ज़रूरत हुजे थी, त उहे माण्हू क़ाबिल तारीफ़ आहिनि ऐं उन्हनि जो ज़िक्र ज़रूरु करणु घुरिजे। ख़ासि तौर ते अॼु जे ॾींहुं त ज़रूरु करणु घुरिजे, उन्हनि खे जेको आहे सो विहारणु घुरिजे, उन्हनि सां कचहरी करणु घुरिजे ऐं हिकु यूज़फुल शइ असांजे तमामु उन्हनि माण्हुनि ताईं पहुचणु खपे। उहे ॻाल्हियूं उन्हनि माण्हुनि ताईं पहुचणु खपनि, उन्हनि माण्हुनि जे लाइ ई असां उहो कमु कयूं था जिन खे वाक़ई में असांजी उन ख़िदमत जी ज़रूरत हुजे थी। तबाही ऐं हंगामी हालतुनि में दिमाग़ी सिहत। हर हंधि असांखे जेको आहे सो तबाहियूं नज़र अची रहियूं हूंदियूं आहिनि, हंगामी सूरत हालूं जेके सिचुएशन्स थियनि थियूं उहे बि पंहिंजे नज़रुनि खां गुज़रंदियूं आहिनि, पर छा उन में ज़हनी सिहत सालिम हूंदी आहे? न, मूंखे नथो लॻे त उते जेको आहे सो घणनि माण्हुनि जी ज़हनी सिहत सालिम हुजे थी। उन जे लाइ जेकॾहिं थोरो असां सोचूं था त उन जे लाइ असां सभिनीनि खे कमु करिणो आहे, गॾिजी कमु करिणो आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु अॼु जे प्रोग्राम में चवणु चाहींदमि, उहो पर्सन तव्हांजी पंहिंजी फैमिली में अव्हांजो कोई दोस्त, अव्हांजी कोई कज़न, अव्हांजो कोई सिबलिंग, अव्हांजो भाउ भेण केर बि जेकॾहिं तव्हां उनखे नॉर्मल रूटीन खां थोरो हटंदे ॾिसो पिया, अव्हां ॾिसो पिया त हू जेको आहे जेकॾहिं ख़ुशि आहे त प्रिटेंड करे पियो घणो ख़ुशि रहण जे लाइ, ॿुधाए पियो त आउं घणो ख़ुशि आहियां, त प्लीज़ उन्हनि माण्हुनि ते तमामु घणी नज़र रखो। उहे माण्हू जेके ख़ामोश थी वञनि था, जेके कंहिंसां बि कुझु बि शेयर नथा कनि, प्लीज़ उन्हनि ते तव्हां थोरी नज़र रखंदा कयो ऐं उन्हनि जो जेको मसइलो आहे उन्हनि खे ॿुधंदा कयो, छो त इंसान खे सिर्फ़ु उन इंसान जी ज़रूरत हूंदी आहे जेको उन सां गॾु वेहे, उनखे ॿुधे ऐं उनखे सम्झण जी कोशिशि करे। इहा ॻाल्हि ॾाढी वॾी हुजे थी, ॻाल्हि ॾाढी इम्पॉर्टेंट हुजे थी। नाज़रीन, असां उन्हनि माण्हुनि खे बि ॾिसंदा आहियूं जेके हक़ीक़त में असांजी सोसाइटी में ॾाढो हिकिड़ो सुठो रोल प्ले करे रहिया हूंदा आहिनि। असांजी सोसाइटी में असां उन्हनि खे ॾाढो एक्टिवली पार्टिसिपेट कंदे ॾिसंदा आहियूं। असां पंहिंजी सोसाइटी में उन्हनि माण्हुनि जी कंट्रीब्यूशन जी हमेशह तारीफ़ कंदा आहियूं ऐं कॾहिं कॾहिं उहे माण्हू अचानक ख़ामोश थी वेंदा आहिनि, सोशल मीडिया तां गुम थी वेंदा आहिनि ऐं हुननि जो जेको आहे सो जॾहिं असां नंबर बि डायल करे रहिया हूंदा आहियूं त उहो बि असांखे बंदि मिलंदो आहे ऐं असां पंहिंजे तमामु कमनि कारनि में उन्हनि खे शायदि किथे विसारे वठंदा आहियूं। ईअं जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी में को इंसानु आहे ऐं अव्हां ॾिसो पिया उहो तमामु प्लेटफॉर्म्स सां ग़ाइबु लॻो पियो आहे, अव्हांजी फ़ोन कॉल जो कोई आंसर उन जे तरफ़ खां न पियो मिले, त कोशिशि कयो त उन ताईं रसाई कयो, उन सां हिकु दफ़ो ॻाल्हायो। तव्हांजो पंहिंजो कोई जेकॾहिं घर जी उन कुंड में मौजूदु आहे जेको कंहिंसां कुझु बि शेयर नथो करे, उन सां जेकॾहिं तव्हां ॻाल्हाए नथा सघो त घटि में घटि 24/7 तव्हां कोशिशि कयो त उनजी सार संभाल लहंदा कयो त आख़िर उनजी छा एक्टिविटीज़ आहिनि, हू छा चाहे पियो, हू छा करे पियो, उनजूं छा घुरिजूं आहिनि ऐं उहो इंसानु जेको तव्हांखे ॿुधण बि पसंदि नथो करे त घटि में घटि उन ते तव्हां नज़र त रखी सघो था ऐं जिते जिते उनखे ज़रूरत हुजे थी त उन सां वेही करे ज़रूरु ॻाल्हायो, उनजे मसइलनि खे सम्झण जी ज़रूरु कोशिशि कयो।